सलाम साथियों, आया तव्हांजो होस्ट काशान। अॼु आउं तव्हांखे आॾेरी जे ॿूटे जे बारे में ॿुधाईंदसि। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। गरम ऐं अणाटी ज़मीन में फुटंदड़ ही ॿूटो बि जंगली ॿूटनि जी दुनिया में मुनफर्द जाइ वलारे थो। हिन ॿूटे खे किथे आॾेरी किथे रेंगड़ी चवंदा आहिनि। हिन जे कंडेदार जिसामत जे करे हिन ॿूटे खे आम माण्हू कंडेरी बि चवंदा आहिनि। अचो हाणे तव्हांखे हिन दिलकश ॿूटे जो दीदार करायां। अचो। हीअ आहे आॾेरी जो ॿूटो। आॾेरी जो ॿूटो अक्सर करे सख़्त ऐं अणाठियल ज़मीन में थिए थो। हिन जो कद अक्सर करे 2 खां 3 फुट ताईं थिए थो। ही नंढे कद वारो आहे, पर असां हिन खां वॾे कद वारो ॿूटो ॻोल्हियूं था। आॾेरी जो ॿूटो अक्सर करे ज़मीन ते वल जियां टिरियल हूंदो आहे। ही ॾिसो, आॾेरी जो ॿूटो वल जियां टिरियल आहे ज़मीन ते। आॾेरी जा पन पालक जे पननि जियां थापावा पर फाकनि सां थींदा आहिनि। ही ॾिसो, जन में चांदी जियां चमकंदड़ कंडा हूंदा आहिनि। ही ॾिसो कंडा। आॾेरी जो ॿूटो मई ऐं जून महीने में साए रंग जा गुल बि कंदो आहे। ही ॾिसो, जन मां वरी फल थींदा आहिनि। हींअर फल न आहिनि, तंहिं करे असां तव्हांखे नथा ॾेखारे सघूं। असां कोशिशि कयूं था ॿियो फल वारो ॿूटो हूंदो त तव्हांखे ज़रूरु ॾेखारींदासीं। हीअ असांखे ॿियो ॿूटो नज़र अचे पियो। असां ॾिसूं था हिन में फल हूंदो त तव्हांखे ॾेखारींदासीं। हिन जे ॿेर ते चांहि जियां फाकनि जा निशान थींदा आहिनि। अचो तव्हांखे हिन जो ॿेर ॾेखारियां। जेके लॻभॻि सूफ़ी ॿेर जेॾा थींदा आहिनि। जन खे पिण आॾेरी जो ॿेर चयो वेंदो आहे। आॾेरी जो ॿेर पचण खां पोइ पीलो थी वेंदो आहे। आॾेरी जे ॿेर में बि कंडा थींदा आहिनि। आॾेरी जो ॿूटो परे खां ईअं पियो लॻंदो जीअं ॼाओ दुश्मन खे ॾिसी जिस्म जा कंडा उभा करे वेठल हुजे। आॾेरी जे ॿूटे जो पकल ॿेर असां ॻोल्हे वरितो आहे। गर्मी ॾाढी आहे हिते।
हीअ आहे आॾेरी जो पकल ॿेर। हिन में कंडा ॾाढा आहिनि। आॾेरी जे ॿूटे खे ॿकरियूं बुख खां ऐं उठ शौक़ सां खाईंदा आहिनि, बल्कि ईअं खणी चइजे त आॾेरी उठ लाहे सिहत बख़्श खाधो आहे त वधाउ न थींदो। आॾेरी जे ॿूटे खे ॿहिराड़ी जा माण्हू ज़हरीलो ॿूटो सम्झंदा आहिनि, पर तंहिं हूंदे बि केतिरनि ई इलाजनि में कतब आणनि था। ॿहिराड़ी जा माण्हू ॾाट या कन जे सूर जी सूरत में आॾेरी जे ॿेर मां ॿिज कढे उन खे बाहि में पचाए उन जे धुएं जो सेक वठंदा आहिनि त सूर में काफ़ी फ़र्हत महसूस थींदी आहे। असांजी वीडियो पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा।